अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। कहाणी आहे मण जी मणिया। हिकिड़ो बादशाह जंहिंखे फ़क़ति हिकिड़ो पुटु हो, पर उहो बि अधु चरियो। बादशाह पंहिंजे वॾे वज़ीर सां सलाह करे उहो फ़ैसिलो कयो त शहज़ादे खे पैसा ॾोकड़ ॾेई कंहिं मुल्क ॾांहुं वापार जे लाइ मोकिलिजे। जे हू को सुठो ऐं सियाणप जहिड़ो वापारु करे अचे त हिन जी शादी बि कराइजे, ऐं जे न त पोइ हिन में का उमेद न रखिजे। उहा सलाह करे शहज़ादे खे रक़म ऐं सफ़र जो सामान ॾिनऊं त वञी वणिज वहाए अचु। शहज़ादो मंज़िलूं कंदो हिकिड़े मुल्क में अची निकितो। उते ॾिठाई त हिकिड़ो माण्हू कुती वठियो बीठो, उन जी वफ़ादारी ऐं सियाणप जी साराह करे। शहज़ादे कुतीअ जी वाखाण ॿुधी उन जे मालिक खे दिलि घुरिया पैसा ॾेई उहा कुती ख़रीद कई। अॻु भरो हलियो त हिकिड़ो माण्हू ॿिली खंयो, होका ॾींदो वरिते त ॿिली वेकू ॿिली। शहज़ादे खे ॾाढो अजब लॻो। सो खांसि पुछियईं त यार ॿिलीअ में का ख़ासियत बि आहे या न? ॿिलीअ वारे शख़्स वरंदी ॾिनसि त हिन जहिड़ी सियाणी ॿिली दुनिया में का न लभंदी। उहा बि बुक पैसनि जो ॾेई ख़रीद कयई। अञा अॻिते हलियो त ॾिठाई त हिकिड़ो माण्हू कारीहर नांग ऐं ॿियो माण्हू ॾेॾर खंयो, ॿई पिया वञनि। उन्हनि ॿिन्हिनि खां पिणु उहे ॿई जानवर जेका रक़म बाक़ी हुअसि सा ॾेई ख़रीद कयई। पोइ पंहिंजे मुल्क वरियो ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे शहर में पहुतो। राति ख़ैर जी गुज़री ऐं सुबुह जो बादशाह जे दरबार में वियो। सभु अमीर वज़ीर उन इहे ख़्याल में हुजनि त ॾिसूं त शहज़ादो कहिड़ो वापारु करे आयो आहे। जॾहिं शहज़ादे पंहिंजो ख़रीद कयल शयूं पेश कयूं, बादशाह ऐं सभु दरबारी ॾुख में भरिजी विया ऐं चवणु लॻा त हिननि शयुनि ख़रीद करण मां कहिड़ो फ़ाइदो। बादशाह खे जो लॻी कावड़, सो शहज़ादे खे मुल्क निकाली ॾेई छॾियईं। शहज़ादो पंहिंजूं ख़रीद कयल शयूं साण खणी अची कंहिं ॿिए बादशाहीअ में नदीअ जे किनारे ते झूपड़ीअ ॾेरणु लॻो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु आयुसि त छो न नांग खे कढी छॾियां। सो जीअं नांग खे ॿाहिरि कढणु लॻो त हू चक पाइण लाइ मथसि उलर करे आयो। उते शहज़ादे चयुसि त मूं तोखे हेॾे चाह मां पैसा ॾेई ख़रीद करे पाण वटि रहायो ऐं तुंहिंजी ख़ातिरदारी कयमि, सो तूं उहो बदिलो थो ॾीं। नांग चयुसि त साईं, मुंहिंजो मुल्क कोहकाफ़ आहे। जेकॾहिं तूं मूंखे उते छॾे ईंदे त शायदि तोखे घणो फ़ाइदो पहुचे, छो त मुंहिंजो ॾाढो जीअरो आहे ऐं उहो अहिड़ीअ भलाईअ जो तोखे ज़रूरु को फ़ाइदो रसाईंदो। शहज़ादो यकदमि तयारु थी नांग खे खणी मंज़िलूं हणंदो अची कन ॾींहंनि बाद कोहकाफ़ जबल ते पहुतो। पहुचण ते ॾिठाई त हिकु वॾो कारीगर नांग जबल ते फण कढियो पियो झूले ऐं हिन खे ॾिसी चवणु लॻो त ए आदमज़ाद, हिते कीअं आयो आहीं? शहज़ादे चयो त आउं तुंहिंजे पोटे खे वठी आयो आहियां। ईअं चई शहज़ादे उहो नांग टुॿणीअ मां कढी खणी हिन खे ॾिनई। वॾो नांग पंहिंजे पोटे खे सुञाणे ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादे खे चयईं त घुर जेकी घुर्णो हुजई। शहज़ादे चयुसि त तुंहिंजे मथे ते जेका मण आहे सा ॾे। नांग उहा मण खणी खेसि ॾिनी ऐं चयाईंसि त हिन मण जो फ़ाइदो हीअ आहे त जेका तूं ख़्वाहिश कंदे या को कमु हिन खे चवंदे सो थी वेंदो। शहज़ादे मण वठी हथ में कई ऐं चयाईं त हलड़ी मण, जिते मुंहिंजी जाइ, बसि एतिरे में हू वठी उॾाणो ऐं अखि छिंभ में अची नदीअ जे किनारे ते पंहिंजी झूपड़ीअ भरिसां लथो। उहो ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं मण सोगी करे बेउनू थी हयाती गुज़ारणु लॻो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे ख़्यालु कयो त हाणे शादी करणु घुरिजे। सो कुतीअ खे चयाईं त हिन बादशाह जे शहर में वञी ॻोल्हा करे ॾिसी अचु त का शहज़ादी कंवारी आहे। कुती हुकुम ॿुधी यकदमि शहर में आई ऐं बादशाह जे महलात में घिड़ी वञी ॾिठाई त हिकु सुहिणी सदा मलूक शहज़ादी वेठी हुई। उहो ॾिसी हिन यकदमि मोटी अची शहज़ादे सां ॻाल्हि कई ऐं हिन जे सूंहं जी साराह करणु लॻी। पोइ शहज़ादो मण खे हथ में झले पाण उॾामी अची बादशाह जे महलात जे मथां लथो ऐं अटकल सां शहज़ादीअ खे ॾिसी दिलि में ॾाढो ख़ुशि थियो। पोइ मण खे हुकुम ॾिनाई त हिन महलात खे शहज़ादीअ समेत चकी करे
मुझे झूपड़ीअ लॻे हली नदीअ ते पहुचाए। बसि हुकुम जी देरि हुई। शहज़ादीअ जी महिलात समेत उतां उॾामी अची नदीअ जे किनारे लथो। सुबुह जो जां खणी शहज़ादी अखियूं खोले ॾिसे त मार, आउं त कंहिं ॿिए हंधि अची निकिती आहियां। आख़िरकार लाचार थी शहज़ादे सां शादी कयई ऐं हिन सां ख़ुशि रास थी उते गुज़ारण लॻी। होॾां बादशाह जॾहिं ॾिठो त धीअ महिलात समेत कान आहे, सो वठी ॻोल्हा करायई। आख़िर खेसि पतो पियो पोइ उन शहज़ादे ते हिक ॿिए पुठियां कई हमला कयई, पर शहज़ादे वटि हुई मण ऐं वरी शहज़ादी बि हुजे हिन सां राज़ी, सो हिन जो वार बि विंगो न थियो। निठ हमला करे जॾहिं बादशाह थको, तॾहिं अमीरनि वज़ीरनि सां सलाह करे 2-3 धूतियूं हिन ॾांहुं रवानियूं कयई। ॿियूं धूतियूं त अंदरि महिलात में न वञी सघियूं, पर हिक धूती का वॾी उस्ताद हुई। सा शहज़ादीअ खे चवणु लॻी त मड़, आउं रनज़ाल ऐं बेवा ई आहियां, ख़ुदा जे लॻे मूंखे पाण वटि रहणु ॾे। ऐं अहिड़ियूं त दिलि ते असरु करण वारियूं ॻाल्हियूं करणु लॻी, जंहिं ते शहज़ादीअ खेसि पाण वटि रहायो। धूती होरियां होरियां घर मां वाक़ुफ़ु थींदी वई। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो बेओनो थी शिकार ते संभरी हलियो वियो। जॾहिं शहज़ादो निकिरी वियो तॾहिं धूतीअ छा कयो जो मण खे हथु करे कंहिं ड्रोह सां शहज़ादीअ खे आणे बादशाह जे ॿेड़ीअ में विधाई ऐं ॿेड़ियूं काराए थोरे घणे ॾींहं अची बादशाह जे शहर में ठका कयई। बादशाह शहज़ादीअ सां मिली ॾाढो ख़ुशि थियो। होॾां शहज़ादो मोटी अचे ॾिसे त हिते त कारीअ वारा कख लॻा पिया आहिनि। ॾाढो हैरान ऐं शशदर थियो ऐं पक जाताईं त उहा धूतीअ जी बेईमानी आहे। तंहिं करे वरी बि कुतीअ खे चयई त वञ ऐं कंहिं तरह मण मोटाए अच, न त खटियल बाज़ी हाराए वेंदासीं। कुती उहो ॿुधी पुछ लटकाए उथी हली ऐं मंज़िलूं हणंदी अची उन शहर में पहुती। महिलात में घिड़ी हेॾां होॾां नूस नूस कयई, पर मण अहिड़े हंधि क़ाबू हुई जिते संदसि पहुचण जी जाइ ई कान हुई। हिन मोटी अचे शहज़ादे खे समूरो अहवालु ॾिनो। शहज़ादो सोच वीचार में पइजी वियो ऐं पोइ ॿिलीअ ते उहो कमु रखियई। हिन जी ख़ुशकिस्मती जो ॿिली मण हथु करण में कामयाबु थी, पर हू अञा मण खणी ॿाहिरि निकिती मस त बादशाह जे पहरेदारनि खे ख़बर पइजी वई। से वठी पुठियां पियसि। ॿिली पाण बचाए डोड़ी अची साम्हूं हिकु वंदड़ दरिया में मण फिटी कई ऐं अची शहज़ादे खे ख़बर कयई। शहज़ादो ॾाढी ॻणतीअ में पइजी वियो। उहा ख़बर जॾहिं संदसि ख़रीद कयल लीडर खे पई, तॾहिं हुन अर्ज़ु कयो त शहज़ादा फ़िकिर न करियो, उहो कमु मुंहिंजो आहे, आउं हिकदमि मण आणे थो हाज़िर करियां। ईअं चई दरिया में टुॿी हणी लीडर उहा मण आणे शहज़ादे जे अॻियां हाज़िर कई। मण ॾिसी शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि मण खे हुकुम ॾिनई त जंहिं महिलात में मुंहिंजी राणी आहे उते हल। बसि वरी बि हुकुम जी देरि हुई। अखि चिम में पंहिंजी राणीअ सां महिलात में अची मिलियो। शहज़ादीअ बि तंहिं विच में पंहिंजे पीउ सां दिलि जो अहवालु करे छॾियो हो। वरी बि अर्ज़ु कयई त बाबा, जेकी थियणो हो सो थी वियो, हाणे उन्हीअ में ई मुंहिंजी ख़ुशी आहे, तव्हां हिन खे मूंसां रहायो। नित शहज़ादीअ जो राज़ पोइ ॾिसी बादशाह बि राज़ी थियो ऐं पोइ शहज़ादे खे घणी इज़त ॾेई महिलात में रहायई, जिते हू पंहिंजी राणीअ समेत हमेशह लाइ ख़ुशि रहणु लॻो। काल्ह ॾिठासीं त ख़ुशि लॻा वेठा।